हाणे 20 साल थिया 2003 में हुआसीं, 32 ते खणी आया पर मूं कमु जेको शुरू कयो आहे 1992 में कयो आहे। छो माने राग में जेको शर यार हकीमत जो उन हिकिड़ो फाइल ॾिनो जेको मिलिट्री वारो जो जेको ऑपरेशन आहे उनजो फाइल उनजो 62 नंबर आहे शायदि मीर मोहम्मद वियो आहे उहो कॉपी मूंखे ॾिनई उहो मूं पढ़ियो पोइ मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु थियो भई हिन ते रिसर्च कजे पोइ वरी मूंखे हुन ॾिनो मुंहिंजो जेको चयोसि नालो हमायूनी साहिबु न्यास हमायूनी साहिबु या कंहिं ॿिए माण्हू ख़्यालु ॾिनो हिकिड़ो जेको मोहम्मद याक़ूब जो ख़त हो उन ज़माने जो ख़त थींदी मंसूरनि जे ज़माने जो ख़त उहे ख़त मूं पढ़ियो पोइ वरी मूं 1992 में डॉक्टर बलोच साहब कैमरा खणी आयो हुउसि हुन ते मूं गुफ़्तगू कई ऐं उहा मूं ॿुधी छॾी आहे कुझु अलाए कहिड़ो ज़ाती ज़िंदगी वारो या हुरनि वारो उहो मूं हुन में विझी छॾियो आहे आर्काइव डॉट ऑर्ग ते 2 साल आउं आयुसि 1992 में 1996 में इंटरव्यू मूं वरिता उहे सभु इंटरव्यू जा कापी मूं कया ऐं हिकिड़ी कापी मूं ॾिनी डॉक्टर बलोच साहब खे ऐं हिकिड़ी आउं खणी आयुसि घर में पोइ हिकिड़ी उहा जेका हुई उहो मूंखे कंहिं माण्हूअ हुन में कंप्यूटर ते करे ॾिनो USB में पोइ हाणे उहा मूं हिन में विझी छॾी आहे बहरहाल उन में किताबु उन खां पोइ वरी 1992 खां वठी पोइ जो लिखियोसीं इहो जेको किताबु आहे उहो ॾेखारे उहो पढ़ण जो उपयोग आहे गुरसारी हाणे उहो ख़तमु थी वियो आहे किताबु कापियूं कोन हीअ हाणे मूं इंटरनेट ते विधो हीअं कुझु कोशिशि पे कईसूं हीअ आऊं गुज़िरियल महीने में आऊं इंटरनेट ते विझी आयो आहे पर हिन में के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे हुन ख़बर न हुई आहे हाणे असांखे ख़बर आहे ऐं ॿियो जेको प्रिसाइज जवानी मतिलबु शयूं खणी करणु खाइणु वग़ैरह वग़ैरह प्रिसाइज आहे उहे सभु ॻाल्हियूं हिन में आहिनि के तस्वीरूं आहिनि हाणे इहो बि जेको फाइल आहे मूं वटि अञा तयारु थिए पियो मतिलबु आउं इहो तयारु करे कोन सघियो आहियां उहो वॾो आहे उहो सिंधी में आहे सॼो सम्झो त हुनखे पूरो करण जी इंशाअल्लाह कोशिशि कबी वग़ैरह वग़ैरह त इहे ॻाल्हियूं आहिनि मदद करियो